अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार आऊं है मारवी थीम सबका पेरी शामिल कदासी हेडलाइंस। सिंध काबीना पारा सिंध जे हर ज़िले में सिंध यूनिवर्सिटी जो कैंपस कायम करण जो फैसलो। कराची मेट्रोपॉलिटन यूनिवर्सिटी कायम करण सूबाई फाइनेंस कमीशन जोड़न की मंजूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर मादरी शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। सूबाई वसी सलाहकार चीफ सेक्रेटरी ऐं ॿिया शरीक थिया। केएमसी मेयर खे KDA, MDA ऐं LDLA जी गवर्निंग बॉडी जो मेंबर बणाइण जी मंजूरी ॾिनी वई। काबीना सूबे जे समूरे ज़िले हेडक्वार्टर्स ऐं तालके हेडक्वार्टर्स के टाउन कमेटी ठाहिण जी हिदायत करे छॾी। कच्ची आबादी जे रहवासियुनि खे मालिकाना हक़ ॾियण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मादली शाह चयो आहे त उहे मालिकाना हक़ कराची जे कच्ची आबादी में रहंदड़ माण्हुनि खे बि ॾिना वेंदा। मौसम बेग के खिलाफ केस खारिज करण वाली दरख्वास्त ॿुधणी। इस्लामाबाद हाई कोर्ट जो वॾो फ़ैसिलो। FIA पारां अदालती हुकूमत जी भनकड़ी। इस्लामाबाद हाई कोर्ट डायरेक्टर साइबर क्राइम FIA बाबर वक्त के तोहिन अदालत जो शोकास नोटिस जारी करे छॾियो। अदालत डायरेक्टर FIA के कसमनामो जमा कराइण जी हिदायत करे छॾी। चीफ जस्टिस अतर मिनल्ला चयो आहे त डायरेक्टर FIA ॿुधाए त उन खिलाफ तोहिन अदालत जी कार्रवाई छो न थी। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त FIA जो कमु माण्हुनि जी ख़िदमत करणु आहे। FIA जो कमु पब्लिक ऑफिस होल्डर्स जो तहफ़ुज़ न आहे। इहा ज़हनियत तब्दील करणी पवंदी। ही अदालत केतिरे ई अरसे खां मौक़ो ॾेई रही आहे। हर केस में FIA पंहिंजे इख्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल करे रहियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद खे मुतलब करे वरितो। अदालत केस जी ॿुधणी 24 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। मार्च में ईंदड़ 2 LNG कार्गो मुलतवी थियण जा इतला आहिनि। पीपल्स पार्टी जी नायब सदर सेनेटर शरीर रहमान चयो आहे त हुकूमत जी नाअहलीअ जे करे हेल गर्मियुनि में बि गैस बहिरान जारी रहंदो। ही वाहिद हुकूमत आहे जंहिं करे वाबेदारनि ऐं सनअतनि खे गर्मियुनि में बि गैस जी लोड शेडिंग जो मुंहुं ॾिसणो पवंदो आहे। शरीर रहमान जो चवणु आहे त सर्दियुनि खां पोइ गर्मियूं बि हाणे गैस खां सवाइ गुज़रंदियूं। सिंध खे अॻुवाट 15% घटि गैस ॾिनी वञे थी। खोट पूरी करण लाइ सिंध खे हिसे जी गैस जी फराहमी घटाई पई वञे, जेका आइन जी भनकड़ी आहे। हुक्मराननि जो पैदा कयल बहिरान मुल्क खे ऊंदाही में वठी वेंदो। नाइल हुकूमत ख़िलाफ़ ॿाहिरि अचण जो वक़्तु अची वियो आहे। हाणे समूरा मनी लॉन्डर इताद जुड़ी रहिया आहिनि। करप्शन ऐं मनी लॉन्डरिंग पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि जो अहम तरीन मसइलो आहे। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त पानामा, पेंडोरा ऐं हाणे स्विस अकाउंट्स जी कहाणी। पहिरीं नाड़ो चोरी करियो, पोइ मुल्क खां ॿाहिरि मोकिले छॾियो। इमरान खान लगातार उन मसइले ते आवाज़ उथारे रहियो आहे। अमीर मुल्क गरीब मुल्कनि जो इस्तेसाल रोके। दुनिया जो हिकु ॿियो मालियाती स्कैंडल स्विस सीक्रेट्स साम्हूं अची वियो। ऑर्गेनाइज़ क्राइम एंड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट $100 अरब खां वधीक बैंक अकाउंट जा तफ़सील जारी करे छॾिया। रिपोर्ट में बदनवान सियासतदाननि ऐं आमरनि जी स्विस बैंक अकाउंट जा तफ़सील शामिल आहिनि। ॾोहारियुनि ऐं जासूसनि जा नाला बि साम्हूं आया। 18 बैंक अकाउंटनि जा तफ़सील साम्हूं आंदा विया। अकाउंट्स में $100 अरब खां वधीक पियल आहिनि। रॉबर्ट मुगाबे मुखालिफ़नि खे पुछण लाइ हिकु बैंक $10 करोड़ ॾिना। अॻूणे मिस्री सदर हुसैन मुबारक ऐं अॻूणे मिस्री इंटेलिजेंस चीफ आमिर सुलेमान, काज़ाख़स्तान जे सदर कासिम जमारात जा अकाउंट बि साम्हूं अची विया। हुक्मराननि जे वञण जो वक़्तु अची चुको आहे। महांगाई सबबि आवाम वाकारी रहियो आहे। मुस्लिम लीग नून जे अॻवान ख्वाजा साद रफ़ीक पैरागॉन रेफरेंस जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत खे महांगाई जी का बि परवाह न आहे। नून लीग रेलवे निज़ाम खे बहितर बणायो, पर शेख रशीद रेलवे में तबाही मचाए छॾी। शेख रशीद सुधारे जो फ़ाइदो खणण बदिरां तबाही कई आहे।
कराची में ट्रेड ॾींहं बंदि रहण बाद CNG ॿीहर खुली वई। गैस प्रेशर घटि हुजण सबबि CNG स्टेशन्स खे 3 ॾींहं लाइ बंदि कयो पियो। CNG स्टेशन्स खुलण बाद घरेलू वापेदारनि खे मिलंदड़ गैस जो प्रेशर घटिजी वियो। सुई गैस इकदारनि जो चवणु आहे त घरेलू वापेदारनि खे गैस फराहम करण संदन पहिरीं अवलियत आहे। पाकिस्तान में कोरोना विझे वधीक 31 मरीज फौत। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 41,597 टेस्ट कई वियूं। वधीक 1,360 नवां केस ज़ाहिर। कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 3.26 रिकॉर्ड। सॼे मुल्क में 1302 मरीज़नि जी हालत बणिजी चुकी। माण्हू लॻ जवाबदारनि घर अंदर सुतल ज़ाल मुड़ुस छुरियुनि जा वार करे क़तल करे छॾिया। यास्मीन सोलंकी ऐं ज़फर सोलंकी घर अंदर सुतल हुआ त जवाबदार मथनि छुरियुनि जा वार करे खेनि क़तल करे छॾियो। इतला ते वाड़ो पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कराए छॾिया। आई लाड़कानी जी अदालत कूड़ो चेक ॾियण ते जवाबदार खे 3 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। फ़ैसिले मूजिब जवाबदार कासी खान जागीराणी 3 साल जेल काटण सां गॾु 30,000 रुपया दंड अदा कंदो।